अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़ुमान अमनानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV अमनानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 27 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां इन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 28, किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते ॾिसो त हिते हिकु बोतल रखियल आहे मेडिसन जी या दवा जी। हिते हिकु बोतल रखियल आहे। हीअ हिकु आईनो आहे, उन आईने जे मथां हीअ बोतल रखियल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो उन आईने जे मथां हाणे हिन जॻह ते उहा बोतल ग़ाइबु आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हाणे हिन जॻह ते उहा बोतल ग़ाइबु आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकंडनि में ग़ाइबु थी वई। ऐं दोस्तों वरी जॾहिं हिन सीन जी एंड थी थिए त तव्हां ॾिसो हाणे उहा साॻी बोतल उन साॻे आईने ते रखियलु आहे। हीअ ॾिसो दोस्तों हिन सीन जी शुरूआति में बि इहा शीशी इन आईने वटि रखियलु हुई ऐं जॾहिं सीन जी विच वारो वीडियो क्लिपूं आयूं त उतां हीअ शीशी ग़ाइबु हुई। वरी जॾहिं हिन सीन जी लास्ट एंड थी त उहा साॻी शीशी उन साॻे आईने वटि रखियलु आहे। त हिन शीशीअ खे रखणु वरी ग़ाइबु करणु वरी रखण जो कहिड़ी वजह थी सघे थी। दोस्तों जेकॾहिं हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हुजे त कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 29, किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में कमाल ख़ान खे सिर्फ़ु मथे वारा धक्का पिया हणनि, उहे बि मथे जे पोएं साइड ते। हीअ ॾिसो मग़ज़ ते धक्का पिया हणनि पर उहो बि मग़ज़ जे पोएं साइड ते। हीअ ॾिसो हिन जॻह ते। दोस्तों हिकु दफ़ो तव्हांखे मां ॿीहर थो ॿुधायां त हिते हिन सीन में कमाल ख़ान खे मथे ते धक्का था हणनि पर मथे जी पोई साइड ते। हीअ ॾिसो पुठ वारी साइड ते। ऐं हिन क्लिप में बि ॾिसो, हीअ ॾिसो पुठ वारी साइड ते था हणनि, अॻी साइड ते कोन था हणनि। पर दोस्तों हिकु ई सेकंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे हिनखे रतु किथां पियो वई। हिनखे धक हिन साइड ते लॻा हुया पर हिनखे रतु हीअ ॾिसो अखि जे मथां मथे तां पियो वहे। हीअ ॾिसो जेकर हिनखे धक हिन जॻह ते लॻनि हा त रतु हितां वही अचणु खपे हा। पर ख़ैरु 1 मिंट लाइ पाण इहा ॻाल्हि मञूं त हिनखे हिते बि धक लॻाई त पोइ हितां रतु वही अचणु खपे न, पर हिनखे त रतु सिर्फ़ु हिन ई जॻह ते आहे बसि। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में हेल ताईं। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे पसंदि आई हुजे त कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 30, किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो हीअ हमरा हिन डंडे खे विचो विच झले थो, हिनखे हणे कमाल ख़ान खे हणे थो विचो विच। दोस्तों जेकर कंहिंखे डंडो हणिणो आहे त उन डंडे खे आख़िर खां पकिड़णो पवंदो त उहो डंडो ज़ोर सां लॻंदो। पर हीअ ॾिसो दोस्तों हिन डंडे खे विचो विच हथ विझो कमाल ख़ान खे थो हणे त इहो ज़ाहिरिया असरु कोन कंदो। दोस्तों मञूं था त हीउ ड्रामो आहे, रियल न आहे, पर हिन ड्रामे में बि हिनखे डंडो सही तरीक़े सां झलणु खपे हा त हीअ मिस्टेक थिए ई न हा। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 31, किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते चुरपुर नज़र अची रही आहे। हीअ ॾिसो दोस्तों हिन घर में सिर्फ़ु फ़िलहाल ही 2 शख़्स मौजूदु आहिनि त पोइ हीअ परछाई कंहिंजी आहे ऐं उन खां अलावा हीअ जॻह चुरपुर थी रही आहे। हीअ ॾिसो हीअ जॻह चुरपुर थी रही आहे, रूमाल जी आहे या ॿी कंहिं शइ जी, इहा छा जी आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में।
मिस्टेक नंबर 32 किस्त नंबर 9। दोस्तों जीअं त तव्हांखे मूं पहिरियां ॿुधायो हुयो त कमाल खान खे धक मग़ज़ जे पुठिएं तरफ़ लॻा हुया। हीअ ॾिसो दोस्तों त कमाल खान खे मथे में धक मग़ज़ जे पुठिएं तरफ़ लॻा हुया। हीअ ॾिसो, पर दोस्तों हिन खे डॉक्टर जेका पटी कई आहे उहो बि मग़ज़ जे अॻियां तरफ़ कई आहे। जिते कमाल खान खे धक ई कोन लॻा हुया, डॉक्टर बि हिन खे पटी वरी उते पियो करे। दोस्तों इन खां वधीक मिस्टेक हिन में ड्रामे में ॿी कहिड़ी थींदी? दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे बि सम्झ में अची वई हुजे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। पर जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में न आई हुजे त तव्हां किस्त नंबर 9 खे रिपीट ॾिसी सघो था। मिस्टेक नंबर 33 किस्त नंबर 9। दोस्तों हिन सीन में ॾिसी सघिजे थो त हीउ कुतो लठ जे तरफ़ पाण ई कोन पियो वञे, बल्कि हीउ हमरा इन कुते खे हिन नीर सां छिकींदो थो वञे। दोस्तों हीउ ज़ाहिर ई ॾिसी सघिजे थो। दोस्तों हीउ ॾिसो, कुतो पाण ई हिन लठ वटि कोन्हे आयो, बल्कि इनखे हिन हमरा छिके हिते आंदो आहे। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे बि सम्झ में अची वई हुजे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उनखां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। दोस्तों ही मिस्टेकूं जेतिरियूं कढणु मुश्किल आहिनि, ओतिरो ई हिन वीडियो खे एडिट करणु मुश्किल आहे। दोस्तों जेकर ही मिस्टेकूं तव्हांखे सम्झ में अचनि त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। पर जेकर ही मिस्टेकूं तव्हांखे पसंदि नथियूं अचनि त पोइ डिसलाइक करणु तव्हांजो हक़ु आहे। जेकर हीअ मिस्टेकूं तव्हांखे सम्झ में न अचनि ऐं तव्हांखे पसंदि न अचनि त हिन वीडियो खे डिसलाइक ज़रूरु करे छॾिजो। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।